नाज़रीन ख़बर जी अपडेट है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर थाणे जे अंदरि मच्छी बुंडो वारे इलाइक़े में ज़मीन जे मामले तां उगाई चोलाणी धुरन दिरदार चोलाणी मलार मियार उगाई धुरन में झेड़ो थी पियो आहे। धुरन जी फायरिंग में मुसमात सबुल ख़ातून चोलाणी ऐं हारून उगाई थॾे ते क़तल थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। इतलाह ते करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुती फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौतियुनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। होॾां इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल आहे।